अपडेट कंदालू अहम ख़बर है। सिंध हाई कोर्ट शहीद अलाबख्श सूमरो यूनिवर्सिटी ऑफ आर्ट एंड डिज़ाइन के वक्ती वाइस चांसलर भाई खान शर और वक्ती रजिस्ट्रार सलेमान भुट्टो के तोहिन अदालत जा नोटिस जारी कर छॾिया आहिनि। ख़बर अमां सां शेयर कंदालू अहम ख़बर है। दरख्वास्त गुज़ार मौक़े इख्तियार किया है तो अदालत जो वाज़े हुक्म है तो पिटिशन्स के 2 महीननि अंदर 17 ग्रेड ॾिनो वञे। अदालत दरख्वास्त गुज़ार जा दलील ॿुधण बाद भाई खान शर और सलेमान भुट्टो के 7 अप्रैल ते तलब करे वरतो है। तफ़सील मालूम कंदासीं नसीर चन्ना खां। जी नसीर, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी संजा सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड खाते शहीद अलाबख्श यूनिवर्सिटी आर्ट एंड डिज़ाइन जे एक्टिंग वाइस चांसलर ऐं एक्टिंग रजिस्ट्रार के तोहिनी अदालत जा नोटिस जारी कंदे 7 अप्रैल ते तलब करे वरतो है। शहीद अलाबख्श सूमरो यूनिवर्सिटी इंतजामिया पारां अदालत में जमा करायल रिपोर्ट में दरख्वास्त गुज़ार जेको हुयो अब्बास अली उनके केसरी आर्ट में रिवर्ट कंदे ग्रेड 16 मां 7 में उमाणियो वियो हो, जिते दरख्वास्त गुज़ार अब्बास पंहिंजे वकील मुहफ़त सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में तोहिनी अदालत की दरख्वास्त दाख़िल कराईंदे मौक़िफ़ अख्तियार कयो। अदालत जो वाज़े हुकुम है तो पिटिशनर के 2 महीननि अंदर 17 ग्रेड ॾिनो वञे। अदालत 26 नवंबर 2021 ते फोकल पर्सन के हुकुम ॾिनो त आउट ऑफ टर्न डेपुटेशन केडर चेन समेत घटि ग्रेड जे मुलाज़िमनि खे इंतज़ामी उहिदा ॾियण वारे हुकुम ते कॉम्पिटेंट अथॉरिटी पंहिंजी सही सां कसमनामो जमा कराए मूंखे बिना जवाब रिवर्ट कयो वियो आहे। जेका आला उहिदनि ते मुक़ररियूं कयूं वयूं हुयूं उहे अॼु बि गैरकानूनी तौर ते उहिदनि ते मौजूदु आहिनि। 30 मां 15 खे रिवर्ट कयो वियो, जिन में असां 2 पिटिशनर भी शामिल आहियूं। अदालत दरख्वास्त गुज़ार जा दलील ॿुधण बैदि दरख्वास्त ॿुधणी जोगी करार ॾींदे सेक्रेटरी यूनिवर्सिटी एंड बोर्ड खाते एक्टिंग वाइस चांसलर भाई खान शर और एक्टिंग रजिस्ट्रार सलेमान भुट्टो के तोहिनी अदालत जा नोटिस जारी कंदे 7 अप्रैल ते तलब करे वरतो आहे। जी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।